जामशोर वेठो जापरू इलाइक़े में गुम थियण बाद क़त्ल थियल औरत जो लाश वारसन हवाले कयो वियो। एस सेक्शन थाणे जे अधु थर्मल पावर हाउस भरिसां खोसा ॻोठ में कपड़ा विकिरो कंदड़ 3 ॿारनि जी माउ सबरीन पठाण जो मण ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो, जेके कोयटा खणाया विया। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल थियल औरत जो लाश पोस्टमार्टम ऐं मेडिकल रिपोर्ट बाद वारसन हवाले कयो वियो आहे, जेके कोयटा खणाया विया आहिनि। संदन वापसि अचण ते केस दाख़िल कयो वेंदो। पुलिस ज़रियुनि जो चवणु आहे त औरत कुझु ॾींहं खां गुम थी वई हुई, खेसि तशदुद करे क़त्ल करण या लॼालट वारो मामलो बि थी सघे थो। पुलिस जो चवणु आहे त जापरू इलाइक़े जे ॻोठ मोहम्मद खोसो ते चढ़ाई करे केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत जे अगवा केस में अॻु गिरफ़्तार कयल शकी माण्हुनि खे शकी ज़मानत ते आज़ाद कयो वियो आहे। क़त्ल थियल औरत जे वालिद निज़ामुद्दीन पठाण जो चवणु आहे त मुंहिंजी न्याणी जे गुम थियण खां क़त्ल थियण ताईं पुलिस केस दाख़िल न कयो आहे। पुलिस ख़ामोशी अख़्तियार करे वेठी आहे। इंज त पुलिस असांजी न्याणी जे क़त्ल में शामिल आहे, जेका जवाबदारनि गिरफ़्तार करण में सुस्ती करे रही आहे। इंज त न्याणी गुम थियण ते असां एनसी दाख़िल कराई हुई। पुलिस तहरुक वठे हां त न्याणी क़त्ल थियण खां बची वञे हां। पुलिस रिश्वत एवज़ गिरफ़्तार थियल माण्हुनि खे बि आज़ाद करे छॾियो आहे।